जी सर। जी नाज़रीन, असां लाड़काणो प्रेस क्लब आॾो मौजूदु आहियूं ऐं हीअ जेको आहे पसंदि जो करिणो कंदड़ जोड़ो जेको आहे लाड़काणे प्रेस क्लब आयो आहे। हिननि जो इहे एहतजाज था कनि तहफ़ुज़ लाइ। असां हिननि सां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं। हीअ नौजवान आहे फारूक छंबाणी ऐं हीअ शहज़ादी ओद आहे जंहिं हाणे पसंदि जो करिणो करे ऐं मुस्लमान थी आहे। असां हिननि सां ॻाल्हि छा मसइलो आहे फारूक? तव्हां पहिरियों ॻाल्हायो। साईं मसइलो इहो आहे त पसंदि हिन मूंखे कयो, हा, पंहिंजे मुड़ुस खे तलाक ॾेई खां हिन मूंखे पसंदि कयो 26 तारीख़ ते तलाक ॾेई घरों निकिती, मूंखे चई मां सां कंदुमि शादी। मूं हिनखे चयो अॻु में मुंहिंजा 3 ॿार आहिनि, मुंहिंजी शादी शुदा आहे, चई कुझु बि आहे मां सां शादी कंदुमि, मां इस्लाम क़बूल करे पोइ तोसां शादी कंदुमि। मां चयो ठीकु आहे। हिन इस्लाम क़बूल करे मूंसां कई शादी। हिन कीअं प्यार जी कहाणी शुरू कई थी? प्यार जी कहाणी ईअं शुरू थी आहे। कीअं शुरू थी? बसि हीअ बि शादी शुरू, तूं बि शादी शुरू। साईं पागे में वेठा हुआसीं, पागो आहे असांजो, बसि थोरो फ़ासिलो आहे, 1 किलोमीटर जो फ़ासिलो आहे। हा, दरअसल हे माने असांजी फुटियुनि में हिसाब में असां गॾु हूंदा हुआ, पर मतिलबु इहो कमु को बि सिस्टम न हुयो। हा, मां बि शादी शुदा हुउमि, हिनखे बि हिकिड़ी धीउ आहे, हिनजी 1.5 साल अॻु में शादी थी। ठीकु आहे। हुन खां पोइ हिन में हिनजी शादी खां अॻु में तव्हांजी संगत दोस्ती जा पोइ ईअं माने लेबर में जीअं फुटियूं में न दोस्ती वोस्ती कुझु बि न, हिन महिल ताईं कुझु बि न, सम्झो। पोइ हिन प्यार जो परणो थियो हाणे असांजो थी, सम्झो। पहिरियों माना हिननि मूंखे हिकदमि जल्दी में तव्हां प्यार जे परण में कीअं तब्दील कयो ॿई शादी जो? साईं हुन ॾिठो, हिन मूंखे चयो तूं मूंसां कंदे शादी, मां कयां थो मुस्लमान, मां हिनखे ॾियां थो तलाक, मतिलबु न तूं पंहिंजे घर ख़ुशि हुजे। हिन चयो मां ईअं कंदुमि। आख़िर हिन पंहिंजी माना कुझु ज़िद पूरी कई, मूंखे हिन इस्लाम क़बूल। हाणे तुंहिंजी घरवारी जेका अॻिली आहे उनजो रिएक्शन छा आहे? साईं उहा राज़ी आहे। इहो मुमकिन न आहे। मुमकिन आहे इस्लाम क़बूल कयो आहे। हा, आहे। हाणे तव्हांखे ख़तरो कहिड़ो आहे? तव्हां असांखे साईं इहो ख़तरो आहे त हिन महिल ताईं असांजो जो हितां घरों निकितल आहियूं, 4-5 ॾींहं आहे मूंखे घरों दर हिन जो ॾेर, हिन जो सहुरो, हिन जो माना इहे हुते चवंदा त असांखे असांजो फारूक बरोच ज़ोरी खणी वियो आहे, असांखे महिरबानी करे मोटाए। असां न ज़ोरी कयो आहे न कुझु कयो आहे। हिन इस्लाम क़बूल करे मूंसां पाण अची राज़ी ख़ुशी सां शादी कई आहे। वधीक तव्हां पुछी सघो। शहज़ादी तूं शादी कई? मां पाण शादी कई आहे, न हिन ज़ोरी कई आहे, न त मां पाण हिनखे न पसंदि करे पोइ शादी तो पसंदि हिनखे कयो। कीअं तव्हांजी पसंदि शुरू बसि थी? असांखे ॾिठो मां पसंदि थी वई मुंहिंजी। न जल्दी में त न हूंदो, फोन ते ॻाल्हाईंदा न हूंदो। फोन ते कोन ॻाल्हाईंदा आहियूं। फोन ते बि न ॻाल्हाईंदो? एॾो तव्हां जल्दी में माना बसि मां पसंदि? हिनखे ॾिठो मां चयो मां तोसां शादी कंदमि। छा भला हुन तुंहिंजो जेको अॻिलो जेको मुड़ुसु उनजो छा रिएक्शन हो? उहो भला पुट सां सुठो न हलंदो? उहो सुठो कोन हलंदो, ॿी छोकिरी सां ॻाल्हाईंदो। मां हुनखे चवंदमि न ॻाल्हाईंदी कर, चए तोखे छा थो थिए? हा, पोइ मां उन खां घर से निकिरी आयमि। हिनखे हाणे अॻ में शादी बि आहे, उहो कीअं थींदो? उहो पोइ तो माहौल कीअं थो हले? मां हुनजे मां हुन माई सां तूं मिली आहे? हिनजी जेका घरवारी आहे पहिरियों, न इहे छोकिरी जा बि दोस्ती आहे। उनजी दोस्ती थी तो? हा, हा, ठही वेंदो सम्झो घर में? न हाणे न कंदो। ठहंदो या हुन सां छोकिरी सां जेका हिनजी घरवारी आहे? हिन सां ठही वेंदा। हिन सां ठही वेंदी हा, आहे? ठही ईअं न त विड़ी पओ? न विढ़ंदा। न हाणे तोखे ख़तरो कहिड़ो आहे? हाणे इहो ख़तरो आहे, मुंहिंजो ॾेर आहे, सहुरो आहे मुंहिंजो, उहे हाणे दो रखने वेठा आहिनि त पाण असांखे मोटाए ॾे। मुंहिंजा काका आहिनि। तूं अॻुवा त न थी आहे या अॻुवा थी? न अॻुवा कोन कयो, तूं मां पाण आई आहे? पाण आई आहियां। राज़ ख़ुशी था मुस्लमान बि राज़ ख़ुशी था इहा की न कोई ज़ोरी करिणो न पड़े? ज़ोरी कोन करे, मां पाण वई। हिते प्रेस क्लब जे आॾो आहे, हिते आज़ादु ॻाल्हाए, तोखे कहीं को ज़ोर ज़बरदस्ती न न मां आहे। शादी पाण कयो, मुंहिंजी पसंदि जी शादी आहे। तुंहिंजी पसंदि जी शादी आहे? हा। हाणे तूं सम्झंदी हिते मुंहिंजी ज़िंदगी ठीक गुज़रंदी? हा, हिते हे बि त मज़दूर आहे, तोखे छा कोई जीपनि ते त कोन घुमाईंदो? भले जीपन ते न घुराए, मूंखे पसंदि। हा, ॾाढो ख़ुशि आहे। हा, हाणे तव्हां इहो चओ था त असांखे तहफ़ुज़ मिले, असांखे जेको आहे तंग था कनि। हाणे जेको पोयनि मुंहिंजा चाचा आहिनि, मुंहिंजे सावरनि जे पासूं जेको आहिनि उहे हाणे तंग था कनि। जेका तुंहिंजी नंढड़ी वॾा उनजो छा हाल आहे? उहा किथे? उहा होॾे आहे। उहा होॾे आहे? हा। तोखे उन सिक कोन लॻंदी? न बसि तॾहिं आहे। जी नाज़रीन, ही पसंदि जो परणो कंदड़ जेको जोड़ो आहे उन्हनि जा तव्हां वीचार ॿुधा। ही ॿई जेके आहिनि पोरियत आहिनि, हे फुटनि में कमु कंदा ऐं हुननि जो इश्क थी वियो आहे ऐं हुननि ॿई शादीशुदा आहिनि ऐं ॿिन्ही खे ॿार बि आहिनि। ॿिन्ही जेको आहे पसंदि जी शादी कई आहे, हिननि जो इश्क आहे। हे तहफ़ुज़ जे करे जेको आहे लाड़काणो प्रेस क्लब आया आहिनि। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हिन जोड़े खे तहफ़ुज़ ॾेई हिननि खे ख़तरनि खां कढियो वञे त बहितर थी ज़िंदगी गुज़ारे।